पानी कोने, ताम कोने, खाधो कोने। हुसैन फरमायो तो ठीक आ, पानी जो इंतजाम त कोन था दिल पानी। फरमाई हुसैन बेल के पानी न था दिल, पर टे 6 महीनन जो असगरा इनके तो खणी वई मन काथे हिनके पानी जो ढुकड़ो मिली पवे, ॾाढो रोई रहियो आहे। हुसैन अली मकाम पंहिंजे बचड़े के खणी रवानो थियो आहे। अॻियो भाउ गाज़ी अची वियुसि अब्बास। हेॾो तवजो कर, गाज़ी अब्बास केरु आहे? जॾहिं अम्मा खातून जन्नत हुसैन चए थो नानो गुज़ारे वियो, ज़ाहिरी विसाल करे वियो, 6 महीननि खां बाद अम्मा भी जहान छॾे वई। चए थी असां नाने जे मज़ार ते हुजऊं, मोटी आयासीं त ख़बर पई त फातिमा ज़हरा जो विसाल थी वियो आहे। हुसैन पंहिंजी अम्मा खे चिंबड़ी पियो। हीअं बाबा माना साॻी आहे। फरमाई अम्मा आहे भी तो सुहिणो न। अम्मा खातून जन्नत चवे थी त जॾहिं हुसैन मुझे बतन अतहर में आयो, मां जॾहिं बाबा जे करीब वञा त बाबा उथी बीहे। मां पुछा कई मांस बाबा मां न्याणी आहियां, मां न्याणी आहियां, जे अवां अचो त मुंहिंजो हक़ आहे मां उथी बीहां। अवां अचो त अबू बकर जो हक़ आहे उथी बीहे, उमर जो हक़ आहे उथी बीहे, उस्मान जो हक़ आहे उथी बीहे, मौला अली जो हक़ आहे उथी बीहे। पर तव्हां मां ईंदी आहियां तव्हां उथी छो बींदा हो? फातिमा तुंहिंजी बतनी अतहर में जेको बचड़ो आहे न चयो सुभान अल्लाह, इन जी ताज़ीम लाइ मां मोहम्मद उथी बींदो आहियां। प्यार त ॾिस, नवासा सभिनी खे मिलिया पर नबी जे नवासन जो शान अजीब आहे। मुझे दिल भर नबी जो एडो प्यार थल जो फातिमा ज़हरा फरमाए थी हिकड़ो दिहाड़ो थियो आ, मां घर वेठी हुयसि, मुझो दिल भर हुसैन रोए पयो। आमिना जो लाल नबी आयो आ, फरमाए तो फातिमा मुझे बच्चे के रोइण न ॾिजाए। जॾहिं हुसैन रोईंदो आ मां नबी के तकलीफ़ पहुचंदी आ। पाण फरमाए थी फातिमा जॾहिं मुझे विसाल जो टाइम थियो आ, दुनिया का रहलत जो टाइम थियो आ, मां पंहिंजे न्याणी सैयदा ज़ैनब के घुरायो आ। अम्मा ज़ैनब सैयदा ज़ैनब जेका हुसैन अली मकाम जी उहा भेणा मदीने मां मक्के ताईं गॾा, मक्के खां करबला ताईं गॾा, करबला खां दमश्क जा सफ़र में गॾ पी हलंदे पे आई आ। जेका पेरे प्यादी हलण वारी हर इम्तिहान में हुसैन सां साथ ॾियण वारी चए थी मां वेठी आ, मूंखे अम्मा घुरायो। चए थी ऐ ज़ैनब मुझे करीब आ। चए थी मां करीब वई मांस, मूंखे चई मुझे पुट हुसैन जी पारत हो जई, इनके कॾहिं रोईंदो न ॾिस, रोइण न ॾिजाए, पर जे रोए त हिनखे सहारो ॾिजाए, हिनखे दिलासा ॾिजाए। मां चयोमांस अम्मा इहा वसियत छो थी करे? फरमाई मुझे बाबे मूं फातिमा खे चयो हो त हुसैन के रोइण न ॾिजाए, मां तोखे थी चवां मुझे भाव मुझे पुट हुसैन के रोइण न ॾिजाए। वाह ज़ैनब तुझे वफा ता कुर्बान वञा। हुसैन अली मकाम बाहर को अचे जे चेहरे में गम हुजे, सैयदा ज़ैनब पासो वठेसि, भा परेशान छो मदीनो मदीनो हुआ दा ऐं मदीने जा वाली हुया, वाली इं न रुगो मदीने में रहण वारा हुया, पर मदीने में रहण सां गॾु मदीने जा सरदार हुया।
घराणो सरदार आ, नबी नबियन जो सरदार आ, नानो नबियन जो सरदार आ, पान जन्नत जे नौजवानन जा सरदार है, अम्मा जन्नत जे औरतन जी सरदार आ, अली वलियन जो सरदार आ। मां तव्हां खे ॿुधायां, दुनिया में अहिड़ो को वली ना है न मञींदो मांस, न विलायत मञास, न वली चवास, न मञास, बलोच जुबान यके जंहिं वलीअ जे सनद ते अलीअ जी हक़ मोहर ना है, उहो वली थी न थो सघे। न चई सुभान अल्लाह। ऐं उहो बि चवे मां वली आहियां जेको नारे हैदरीअ खां परे हुजे, चवे 148 जी मोहर ई कान्हे का। ॻाल्हायो, अरे जे वली अली तो जो वली हुजे हा, पीर हुजे हा, पो पीरन जा नारा त झूमी झूमी हणंदो हा। जेकॾहिं सिकंदरिया त भेज पागारो, जे करमिया त हक दिलबर साईं, जे ताहिरिया त हक सजण साईं, जेकॾहिं अतारिया त हक हज़रत इलियास कादरी। सभिनी पीरन जा नारा पिया लॻनि। पो यार अलीअ त पीर ई पीर आ, अलीअ त पीर ई पीर आ, अली वलियन जो सरदार आ। पो एड़े हैदर करार जो नारो लगे त गुल वांगुर टिड़ी पो, बूथ खराब न कर। चार यार पो त तुंहिंजो हक़ ईअं त नथो जुगाइजे दादा, एॾे न वञिजो, इब्राहिम वारे जलसे ते न वञिजो। अरे छो, हिते कंडा आहिनि, हिते बंदूक आ, हिते दुनाली आ, हिते छा गोली आ, न हिते बोली आ ज़िक्र हुसैन जी। अॼु चंद घड़ियूं हिते वेहण वारा तुंहिंजा कन अॼु हुसैन जे ज़िक्र ॿुधण जे लाइ बेताब आहिनि। तुंहिंजूं अखियूं इमाम जे ज़िक्र ॿुधण जे लाइ चाह चाह निहारे रहियूं आहिनि। अॼु तो अॼोको टाइम जेको तो इमाम जे नाले वक़फ़ कयो आ, मरे त ख़बर पवई। छा हुसैन नथो ॾिसई, नथो ॾिसई त हली आ, मां वेठो आहियां, मूं सां ॻाल्हाए न। कन फेराए दिल पर जो मुरीद करे न उठां त लाशारीअ खे लाशारी न चओ जाए। अकीदा केड़ा धारिया थई, छा हुसैन नथो ॾिसे? इमाम अॼु बि ॾिसे थो। अर्ज़ पे कयम 10 मुहर्रम जी रात, पोइ हिते ज़िक्र करे आयो आहियां। शान हुसैन ॿुधंदे सॼो ॾींहुं हलियो वञे। अज़मत हुसैन जुदा मौज़ू आ, रफ़ाकत हुसैन जुदा मौज़ू आ, सिदाकत हुसैन जुदा मौज़ू आ, अदालत हुसैन जुदा मौज़ू आ, इस्लाम ते कुर्बानी ॾियण जुदा मौज़ू आ, इस्लाम जी प्रचार करण हुसैन जो जुदा मौज़ू आ। हुसैन जे हर पहलू ते सुन्नी ज़िक्र ॻाईंदा रहंदा। सुन्नियन वट त ईअं समझो परचून तो दुकान आ। इमाम हुसैन जे अज़मत जे बारे में हर शय सुन्नी जाने थो, पर ॿुधंदे त खुदा जो कसम दिल ठरी पवंदई, वाग मदीने दे वरी पवंदई। शान में आला है, मर्तबे में आला है, अम्मा जे निस्बत सा आला है, बाबे जी निस्बत सा आला है। ॻाल्हायो, फारूक आज़म केर? फारूक आज़म अमीरुल मोमिनीन हज़रत उमर। पुट पियो चवेसि बाबा मूंखां वधीक तूं हुसैन सां प्यार छो कंदो आहीं? ए अब्दुल्ला बिन उमर, सवाल अजीब कयो थई। मां इन जे करे तोखां वधीक प्यार हसन हुसैन सां कंदो आहियां जो पंहिंजे नबीअ खे ॾिठो थम उन्हनि सां प्यार कंदे। हिकिड़े ॾींहुं महबूब अचनि था, सहाबा जी जमात गॾु आहे, अबू बकर सोणो गॾु आहे, उमर गॾु आहे, उस्मान गॾु आहे, अली गॾु आहे, तलहा गॾु आहे, ज़ुबैर गॾु आहे, अबू ज़र गफ़ारी गॾु आहे, अबू अयूब अंसारी गॾु आहे, हज़रत कई सहाबा गॾु आहिनि।
मुझो दिलबर नबी अचे पियो मदीने जे घिटीअ में आयो अल्लाह जो कसम 15वीं सदी जा मुसलमान हेरे तवज्जो कर घिटीअ में आयो त नंढड़ो ॿार आ मिट्टीअ में भरियल रांद मिट्टीअ सां वेठो करे हथन में मिट्टी आ मुंह ते मिट्टी आ कपड़न ते मिट्टी आ रांद कंदो वेठो आ मुझे दिलबर नबी जी नजर पयस हबीब जल्दी उन जे वेझो वया ओथारे खयो थन भाकुर पातऊं कपड़ा छंडियूं लट्टा छंडियूं ए बूथ के छंडे मुझो मुस्तफा चुम्मी ॾेई करे उन ॿार के प्यार पिया कन सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह फिदा का भी वउमी हे केरा कहजो पुत्रा एडो प्यार था दियोस फरमाई जहजो भी पुत्रा पर मुझे हुसैन जो यार आ 2-3 दफा मां ॾिठो आ हुसैन सां रांद कंदे मां पंहिंजे बच्चे सां रांद कंदे हिन खे ॾिठो आहे इन जे करे थो प्यार कयांस जो मुंहिंजे हुसैन जो यार आहे अरे नबियन जो सरदार पंहिंजे नवासे जे लाइ लफ़्ज़ कहिड़ा थो इस्तेमाल करे जो मुंहिंजे हुसैन जो यार आहे ख़बर पई त जेको हुसैन जो यार आहे उन्ही जो ई त मदीने वारो ताजदार आहे हाने तो वेठो चवे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाह अरे ये जेकरे हुसैन जो रत करबला में बुढ़ल न हुजे आ ते यो अल्लाहु अकबर विसरी वने हा मस्जिदों मदरसा दीन इस्लाम बचाए विया थी हुसैन न पुट दिनुई न को धक खाधई न का मुक खाधई न का लठ खाधई न को डंडो खाधो थई रुगो माल खाई मस्त थियो आ कदे त तोखे हुसैन जो कदर कोने जे खाए हा तू भी तकलीफूं बर्दाश्त करे हा त खबर पवई हा त नबी जो दीन छा है दीन जे खातिर अदा चरस जे 10 किलन ते जंग कान हुई भंग ते जंग कान हुई अफीम ते जंग कान हुई हिते हुयो दीन इस्लाम जिंदा करण पो हलिया त खुदा जो कसम इमाम हुसैन जे प्रोग्राम ऐं पैगाम के वठ जो खुदा जो कसम हिते तो हुसैन गड थई कब्र में भी गड होंदो ॾहीं मुहर्रम जी रात थी आ मुझे सोने हुसैन फरमायो ओ जेके मूसा गड मदीने का हलिया हन मक्के का हलिया हन 72 यारन जा नाला खणी हुसैन फरमायो फलाने पुत्र फलाने जेके सड कयो फलाने पुत्र फलाने जेके सड कयो फलान पुत्र फलाने जेके सड कयो सभई गड थी विया 70 दोस्त अग्या वेहारे करे इमाम सगोरे चयो अज रात 10 जी आ 7 तारीख का पानी बंद आ हे यजीदी कई हजार फौजी मुझे कुहन लाए मुखे मारन लाए मुझे रत कढण लाए मुखे शहीद करण जे लाए वेठा हैं तवा के अज मां खुली इजाजत थो दियां जेके रहो या न रहो हलिया वनो मदीने मु तवा के मारण जे लाए ना आंदो हो छो त असल में मकसद होयो कूफे न असा के घुरायो आ दीन जी दावत जे लाए असा त इन जे लाए हिजरत करे हिते पहुतासी पर हे त ॿिया निकरी पिया हे त मुनाफिक निकरी पिया हाने तवा के मां इजाजत थो दियां तवा हलिया वनो खुदा जो कसम हिय तलवारूं हिय मेण मां कढी इमाम हुसैन जे सामो भी उहे दोस्त था चवन हुसैन छा तोखे हिते करबला में छडे करे छा तोखे करबला में छडे असा मोटी वनी पांजे घर वारन सा सुमू हुसैन असा तोखे छडे मदीने वणू ए मदीने में खातून जन्नत कब्र मा मयार दे मुजो पुत्र काथे छडे आया हो असा छा जवाब दीदा से तू जो नानो असा का पूछा करे तो मुजो हुसैन काथे छडे आया हो काथे जवाब दीदा से हुसैन यार जरूर आयूं पर पहरिया सिर असा जा खुरजनी त असा दीदा से लाडे न तो चवी सुभान अल्लाह तू तो जिक्र हुसैन बुधन के लिए तैयार नहीं
बेचारा देगू लहराए खैर करने लाइ तैयार नहीं, जिक्र हुसैन जो जलसे रखने लाइ तैयार नहीं। पर वाह वाह यार, छड़ो दावा न कर तो मुझी दोस्ती आ, मां मुरीद आया हुसैन जो, तू मरीज आ मुरीद नहीं। जे मुरीद हुजे हाँ तो दुनिया आलम इस्लाम जे अंदर जे नबी जो मीलाद मल्हायो वेंदो आ, तीअं जिक्र हुसैन मल्हायो वेंदो आ। केर भी आ, शियो आ जिक्र हुसैन तो करे, सुन्नी आ जिक्र हुसैन तो करे। आहे या ना ॻाल्हायो तो सही, तुंहिंजी मर्जी आ जिक्र हुसैन करे या न करे, हुसैन जे शान में का कमी ईंदी कान। छा कंदे, हुसैन घट त आहे ई कोन न, जंहिंजे नानो ॾिसे त नबियन जो सरदार। हाँ पोइ जॾहिं को नानो नबियन जो सरदार हुजे, वो यजीद जे हथ ते हथ ॾींदो? हाँ ॾाढे त ॻाल्हि आहे। इमाम हुसैन अली मक़ाम दोस्तन खे घुरायो, तव्हांजी मर्ज़ी आ, मतां चओ त असांखे धोखे में इमाम हुसैन वठी वञी शहीद करायो आ, तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भली हलिया वञो, मां हुसैन पंहिंजे बच्चन सूधो करबला जो पिण मल्हाए ॾेखारींदुसि। दोस्तन आवाज ॾेई चयो, हुसैन ईअं न थींदुई, तू असांजो मुर्शिद आहीं कोन कबो। हुसैन तुझो हुकुम थे, पहिरियों सिर असां ॾींदासीं, जान असां ॾींदासीं, बाद में तुझी मर्ज़ी आ। हुसैन सुबुह जो ॾींहुं थियो आ, सवेर सवेर क़ुरान जी तिलावत कई थी, सैयदा ज़ैनब आई आ। हुसैन टियों ॾिहाड़ो आ, पाणी कोने, ताम कोने, खाधो कोने। हुसैन फरमायो तो ठीक आ, पानी जो इंतजाम त कोन था ॾियनि पानी। फरमाई हुसैन ॿियनि खे पानी नथा ॾियनि, पर हे 3-4 महीननि जो असगर आ, हिन खे त खणी वई मन काथे हिन खे पाणीअ जो ढुकड़ो मिली पवे, ॾाढो रोई रहियो आहे। हुसैन अली मक़ाम पंहिंजे बचड़े खे खणी रवानो थियो आहे। अॻियो भाउ गाज़ी अची अब्बास, एॾो तवजो कर, गाज़ी अब्बास केर आ? जॾहिं अम्मा खातून जन्नत हुसैन चए थो नानो गुज़ारे वियो, ज़ाहिरी विसाल करे वियो, 6 महीननि खां बाद अम्मा भी जहान छॾे वई। चेती असां नाने जे मज़ार ते हुजऊं, मोटी आयासीं त ख़बर पई त फातिमत ज़हरा जो विसाल थी वियो आहे। हुसैन पंहिंजी अम्मा खे चिंबड़ी पियो, हीअं चिंबड़ी पियो, भाकुर पाताई। जॾहिं भाकुर कढियईं, चए थो त मां ॾिठो मुंहिंजी अम्मा जे चोले मुबारक खे 11 चकियूं लॻल हुयूं। इमाम हुसैन अली मक़ाम चयो त मुंहिंजी अम्मा सॼी ज़िंदगी 2 कपड़नि ते गुज़ारियो, 2 जोड़ा। घणा जोड़ा? अज तो असांजे लाइ ऑर्डर मिलंदो आ, ऑर्डर मिलंदो आ, मां 600 वारो जोड़ो न पाईंदी साईं, हाणे त 2000 वारो जोड़ो हुजे या 3000 वारो, न त सैंडल वॾे खुड़ी वारा त पाण वठी ॾिना अथई, सुझनी था न। पोइ बि पुछा करेसि, अम्मा निमाज़ पढ़ी थई? चवंदी आ नंढड़ो ॿार कपड़ा पलीत रहनि था, निमाज़ नथी पढ़ी सघां। वाह हुसैन जी अम्मा, अल्लाह जो कसम आ, जे जंड पींदी आ, वुज़ू करे वेंदी आ, जंड पीहे थी, हुसैन झोली में आ, हुसैन के खीर भी पियारे थी, कुरान भी पढ़ंदी थी वने, जंड भी पींदी थी वने। हेडे अटे में बरकत आ, हेडे कुरान हुसैन में बरकत आ। हुसैन कुरान बुधंदो बुधंदो अम्मा जी गोद में कुरान याद कयो थस, फरमाए थी त मूंखे याद ही ना है त मां हुसैन के बिना वुज़ू जे ओथारियो हुजे,
बिना वज़ू जे सुम्हारियो हुजे या खीर पीआरियो हुजे या खाधो पचाए बिना वज़ू वारो खारायो हुजे, वज़ू सां मानी पचाईंदी आ, वज़ू सां अटो ॻोहींदी आ, वज़ू सां मानी खाराईंदी आहियां। पोइ सच ॿुधा नबीअ जी आख़िरी न्याणी फातिमा ज़हरा जेका उथे त क़ुरान, वेहे त क़ुरान, सुम्हे त क़ुरान, खाए त क़ुरान, रहे त वज़ूअ में, चए थी जॾहिं इशा जी निमाज़ पढ़ंदी आहियां बच्चन खे क़ुरान जूं लोलियूं ॾेई सुम्हारींदी आहियां। पोइ पाण ॿ रकातूं नफ़िल नियत करे बीहंदी आहे फातिमा ज़हरा। अञा 15 सीपारा हिक रकात में पढ़ी ॿी रकात ते उथी शुरू थींदी आहे, ॿिया 15 सीपारा पूरा न थींदा आहिनि, बाख फुटंदी आहे, आज़ान जो टाइम थींदो आहे। हुसैन जी अम्मा सलाम वराए अखियूं मथे करे चवंदी आहे मौला रातियूं अहिड़ियूं सियारे जूं नंढियूं कयूं अथई जो मां फातिमा जा 2 रकातूं नफ़िल बि। अजीब अजीब जिंदगी आ, अजीब जिंदगी आ। तू असां सियारे जी रात सुम्ही सुम्ही मोड़ा पिया ॾींदासीं, निंड न ईंदी, वरी बि न उथंदासीं अल्लाह जे ज़िक्र लाइ। तू पंहिंजो किरदार ॾिस, अम्मा जो किरदार ॾिस। हाँ पोइ जंहिंजो बाबो अली हुजे, अम्मा फातिमा हुजे, नानो नबी हुजे, सच ॿुधा त अहिड़ा नवासा ॼमंदा न। हाँ वाह वाह हुसैन चओ न, ॾाढा त चओ अदा वाह वाह हुसैन तुंहिंजो शान। अर्ज़ पे कयमि त 10 मुहर्रम जे सुबुह जो थियो आहे, क़ुरान जी तिलावत कई अथई, क़ुरान पढ़ंदो बीठो आहे, ज़ैनब करीब आई आहे, चए थी भा ॻाल्हि ॿुधजांइ, ॿियनि खे त पाणी नथो मिले। हा गाज़ीअ जी ॻाल्हि पे कई। हज़रत अम्मा खातून जन्नत जॾहिं दुनिया जो जहान छॾे पई, पर्दो करे पई, विसाल करे पई, सॾ कई अली जी फातिमा। अली थोरो वेझो आ, अली करीब आयो, फरमाए अली मां दुनिया जो जहान छॾण वारी आहियां, मां विसाल करे वञा, ॿी शादी न कजां। फातिमा शादी ॿी छो न कयां? फरमाई अली इन जे लाइ थी वसियत कयां शादी ॿी न कजां, जे ॿी मां ईंदी मुंहिंजे बच्चन सां लह कीअं हलंदी, मुझा बच्चा मुखे प्यारा आहिनि। हेरे कसम हेरे तवज्जो कर, जॾहिं फातिमा ईअं चयो त अलीअ जे अखियुनि में लुड़क अची विया, रोईंदो हीअ मुंहुं परे करे मोटियो आ रोए पियो। फातिमा छा मुखे प्यारा न आहिनि? फरमाई त अली प्यारा पीउ खे बि हूंदा आहिनि, पर अम्मा जो प्यार ॿियो आहे। प्यारा तोखे भी हूंदा, पर अम्मा जो प्यार ॿियो आहे। अली मां नाज़न सां पालिया अथई, अली मां नखरन सां पालिया अथई, अली मां पंहिंजे झोल ते क़ुरान जे आवाज़ सां पालिया अथई, मां क़ुरान ॾेई सुम्हारिया आहिनि, क़ुरान सां जाॻाया आहिनि। अली मुंहिंजा प्यारा बच्चा आहिनि, शादी बि न कजांइ। अली रोई वेठो आहे, अलीअ जे अखियुनि में लुड़क आहिनि। फातिमा जा लफ़्ज़ जहिड़े ॿुधई, ख़ुदा जो कसम जुदाई वारा लफ़्ज़, मां वञण वारी मोकलाइण वारी आया। मौला अली शेरे खुदा रोईंदो वेठो आ। फातिमा आवाज ॾिनो, माइट लाशारी तवज्जो है ना, सिरैकी गलंदे वे बलोची सिरैकी। फातिमा वाला आवाज ॾिते अली, मौला अली आखे जी फातिमा अखे इधे करीब आ मेरे। अली करीब आया अखे अली जे तू शादी करे ना, ओ जेड़े फलाने घर विच छोकरी रहंदी है हुंदे नाल तू शादी कर। बी कई मई न घिनी, बी कई मई न घिनी, ई मई नाल अगर शादी करें तो कर। मौला अली फरमाइंदे न अम्मा फातिमा को आदम, फातिमा उंदे नाल मैं शादी क्यों करा? फरमाइंदी है अली सवेरे सवेरे थींदे सिज कहीं नहीं उभरदा, या छोकरी मेरे घर आंदी है, मेरे घर दा झाड़ू देंदी है,
कदा हुसैन दे हथ चुमे दिए, कदा हसन दे हथ चुमे दिए, कदा हसन दे हाथ पैर चुमे दिए, कदा हुसैन दे पैर चुमे दिए। मैं पुछ दिया वे छोकरी तू सवेरे सवेरे भाई दिया दी वाला के मेरे बच्चा को सुंगे दी, मेरे बच्चा दे हाथ चुमे दी, वाल खुशबू सुंगे दी, का केड़ी गाल आखे रो के मैं को आखेंदी है फातिमा वो मेरी मां फातिमा, मैं जड़े वेले तेरे घर आंदी आ ना मैं को तेरे बच्चा दे हत्थां ते पैरां विचों जन्नत दी खुशबू आंदी है। वह छोकरी थी चवे ता ए फातिमा मां रात जो घर वेंदी आया नींद नहीं दिया, लगियां वालियां नु नींद की आंदी हां आशिकन के नींद रहींदी अच्छा वो इश्क हुजई न चेती मां रात जो घर वेंदियां पो सजी रात जागंदियां मौला जल्दी कर सिजो भारत हुसैन हसन जी ज़ियारत करे अचा। अली जकरे इन सा शादी कंदी कंदे त इहा मुझे पुटन के तकलीफ न दींदी। वक्त गुजरंदो वियो फातिमा ज़हरा जो विसाल थी वियो। हजरत मौला अली शेरे खुदा जी शादी उन घर में उन छोकरी सथिया वह जरे घर में आई पुछन था प्या दे खबर कंजी घर ध्यानी चेती अली जी घर ध्यानी थी आया अली मुझो घोटा फरमायो पुछन था दे खबर मई हसन हुसैन तेरे क्या थी दिल अदिए ये मेरे पीर मेरे मुर्शिद मेरे सरदार चेती मुझा आका मुझा सरदार मायूं चवे जो पुत्र छोड़ थी सॾे फरमाई ना मां पुत्र किए सॼा पुत्र फातिमा जाहिल जे सदी दस्त बराबरी अम्मा वारी थी दी मां के राया जेका फातिमा सा बराबरी करे सगा घर ध्यानी अली जी आया पर मुरीद ध्यानी हुसैन जी आया। पुत्र जायो उन माई के पुत्र जायो अली जी घर वाली अली नालो गाजी अब्बास छा नालो रखियो मां चेस थी नंढड़ो थियो वडो थियो गाल्हाइण जड़ो थियो समझदार थियो मां घुरायुस पासे में वेहारियस ची पुत्र ओ गाजी पुत्र दिया कंजो पुत्र ही अम्मा अली जो हसन हुसैन छा थींदा थई अम्मा अद्दा हिन भा हिन ची पुत्र खबरदार अज खां वठी कदे न चो जाए त हसन हुसैन मुझा भा हिन अम्मा बाबे अली जा पुत्र हिन भा न चवा ना चिचो अम्मा छा चवा ची जेकरे को पूछा करई मदीने में पो तू चो जाए त हसन हुसैन मुझा मुर्शिद हिन हसन हुसैन मुझा सरदार हिन हसन हुसैन मुझा आका हिन पुत्र भा न सदाए जाए चिछो ची पुत्र तोके खबर आ हुनन जी अम्मा केरा तुंजी अम्मा केरा अम्मा मानू पुछंदा है पो मां छा चवा ची तू चो जाए भा सदाईंदुस बराबरी थी पवंदी हु असांजा सरदार आहिन। गाजी जडे मदीने जे घिटियन में अचे बारड़ा पुछन गाजी कंजो पुत्रा चे तो अली जो फरमाए हसन हुसैन छा थींदा थी चे तो आका हिन सरदार हिन मुझा पीर हिन मुझा मुर्शिद हिन। सजी जिंदगी गाजी गुजारी न ज़ैनब के भेण सॼई न हसन के भा सॼई न हुसैन के भा सॼई
बाक़ी हज़रत मोहसिन जेको हो अलीअ खे जेको बच्चो ॼायो हो उहो बचपन में विसाल करे वियो, नंढड़े लाइ विसाल करे वियो। अर्ज़ पे कयमि सॼी ज़िंदगी सॾींदो हो सरदार मुर्शिद सॾींदो हो, पर कॾहिं भाउ करे सॾ न कयई। भाउ मत बराबरी थी पवे इन जे करे भाउ करे न सॾ कयई। पर मां 15वीं सदी जा मुस्लमान हेॾे तवज्जो कयो, उहो गाज़ी अब्बास जंहिंखे अलम बरदार चइबो आहे। छा चइबो आहे? अलम जी माना अलम झंडो, बरदार जी माना झंडो खणंदड़ हथ रखंदड़ हथ में। खोड़ भली तूं, बाक़ी अली जे पुट गाज़ी अब्बास झंडो खयो न चयो सुभान अल्लाह। वो गाज़ी आहे, तवज्जो कर। मक्के में भी गड थन, मदीने में भी गड थन, करबला जी सरजमीन ते आया गाज़ी गड्डा, पर चुप ही चुप थो रहे। मुर्शिदन जे आॾो छा ॻाल्हाए, चुप खामोश। पर जॾहिं भी गाज़ी ॻाल्हाईंदो हो न, इमाम सॾ कंदा, गाज़ी हेॾे आ, खुशाही जी। गाज़ी तू खुली ॻाल्हा, चे तो तुझे आवाज खां मथा मुंहिंजो आवाज मथे थे, मता अम्मा डोरा पो ॾे। मूंखे मां वसीयत कई हुई त कॾहिं हसन हुसैन जे साम्हूं ॾाढा न ॻाल्हाइजां। ॿी वसीयत मूंखे अम्मा कई आहे त खीर न बख़्शींदी साईं जे गाज़ी कॾहिं ज़िंदगी में मत भुलिजी बि हुसैन जो भाउ सॾाए। न भाउ सॾाईंदुसि न ॾाढा ॻाल्हाईंदुसि। पर जॾहिं 10 मुहर्रम ते हुसैन खे पैगाम मिलियो आहे, हुसैन तू केर थींदो आहे जेको यज़ीद जी बैयत जो इनकार थो करे, हुन गुठा लफ़्ज़ ॻाल्हाइण शुरू कया। हेॾे तवज्जो कर। हुसैन आली मक़ाम खे जॾहिं लफ़्ज़ ॻाल्हाइण शुरू कयई, गाज़ी हीअं चुप कयो वेठो हो, ख़ामोश वेठो हो, हीअं हकल जो ॾिनई, चईड़े केर आहे ॻाल्हाई कंहिंसां थो। गाज़ी जो हकल ॾिनी त खीमा लुॾी विया, उन खीमन जा पत्थर पंहिंजी जाइ छॾे विया ऐं यज़ीदियन में फड़ाट पइजी विया, फौजी हिली विया। पर्दे खां सैयदा ज़ैनब सॾ कयो, हुसैन इहा हकल कंहिंजी हुई, आवाज़ कंहिंजो हो, इहा रड़ कंहिंजी ही जंहिं हिन खीमा लोॾाए छॾिया आहिनि। चई भेण पाण वारो भाउ गाज़ी थी। यज़ीदी मूंखे घटि वधि पे ॻाल्हायो, गाज़ी खां बर्दाश्त न थियो, हकल जो ॾिनई त यज़ीदी जी तलवार किरी पई आहे, धड़कंदो भॼी वियो। अरे शेरन जा पुट भी तो शेर हूंदा आहिनि न। गाज़ी वरी चुप थी वियो, चुप थी। सैयदा ज़ैनब करीब अची चए थी, भा गाज़ी एड़ियूं हकलूं त न ॾे, मूंखे बाबो अली थो याद अचे कि जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। मुझे पाक नबी फरमायो, ओ अली जी आका फरमाए, अली मुजाहे लश्कर साहबा किराम जो वठी निकर, अज तू अमीर आ, इन काफिले वारन जो अमीर तो कयाए, वठी वन मुझे दीन जो पैगाम आम कर। मौला अली रवानो थियो आ, साहबी हलंदे हलंदे रस्ते में थकजी पिया आहिनि, थकावट थी वियल। साहब अर्ज़ कयो, या हैदर करार अज थोड़ी देर वेह, हिते तरस थोड़ी देर वेहूं, सामू जबला पहाड़ा, इनका किरास करणो आ, को रस्तो कोन्हे को, हिन जी चोटीअ ते चढ़ी वरी लहणो आ, अॻिते हलणो आ, इन जे करे थोड़ी देर तरस आराम करे पो हलऊं। हज़रत मौला अली फरमाए तो हलो, ज़रूरी न है जो जबल जी चोटीअ ते चढ़ी वञो, जबल खे चवंदासीं रस्तो ॾे त नबीअ जा गुलाम पार टपी वञल। न चई सुभान अल्लाह। छा कयां अदा, तू कंदो आ 13 जे ॾींहुं जलसो,
मुझी मजबूरी के शायद तू न समझदो आ। पहिरीं जलसो, ॿीं जलसो, टीं जलसो, चौथीं जलसो, पंजी जलसो, छहीं जलसो, सतीं जलसो ऐं 10 मुहर्रम जे ॾींहं जा 2 जलसा, हिकु बाडरे ॿियो खोड़ा, वरी रात जो जलसो नसीराबाद, रात जो जलसो करे सुतासीं ना त ॾींहं जे जलसे ते, वरी ॾींहं जो जलसो करे 3 बजे जलसो, वरी 3 खां बाद वरी रात जो जलसो, वरी रात जो ॾींहं जो ॾहर की जलसो, वरी रात जो सादकाबाद जलसो। जलसा करे करे सफ़र करे हेसे तव्हां तक पहुचूं था, बैटरी डाउन थे थी, पो भी इब्राहिम तो चवे साईं खुश न खने त कुछ मजा न खाई। बलोच जी यारी यादा हेरे तवज्जो अर्ज पे कयूं सहाबा गॾ हैं, पाक पैगंबर जा गुलाम गॾ हैं। अली शेर खुदा आयो आ, जबल जे सामो बीठो आ, पहाड़ जे सामो बीठो आ। हेरे तवज्जो कजाए ये लत रखे, अरे हेते हेते कर कावड़ जी न वने कादू लत थी लगे से। हेरे तवज्जो अर्ज पे कयूं ही पैर रखी करे जबल ते, ओ पहाड़ चो जी मौला अली चे सुञाणी तो मां केर आया, केड़ो वरी 15वीं सदी जो लाबी मुल्लो आया, तोखे न सुञाणिया। मुखे केड़ी ताकत आ तोखे न सुञाणिया? तू हैदर करार आ, नबी जो प्यारो यार आ, नबी जो बिरादर आ, साहबे जुल्फकार आ, शेर खुदा तुझो लक़ब आ, असदुल्लाह तुझो लक़ब आ, अली बिन अबी तालिब तू आ, फातिमा जो घोट तू आ, हसन हुसैन जो बाबो तू आ। हल मौला अली शेर खुदा तू तो सफा सुञाणी थो जबल, सजो तारुफ कराए छॾी। ओ जबल ओ पहाड़ तू वडो सख्त आ, पहाड़ चए तो अली तोखां वधीक न वडो मजबूत आ, अली तोखां वधीक न। बस गाल बुध, थकल आहिनि, सफर कयासीं, या रस्तो दे या हणाए थो लत, ये पैर रख। जबल चो त मौला अली तोखे रस्तो खपे या रूबरू मुखे जरा जरा करणो थई जा। ओ जबी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, अगर कहता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था, अगर कहता था पत्थर को तो रास्ता छोड़ देता